उडेरुलाल विलेज में अवाम जी तफरीला यूसी उडेरुलाल विलेज जे वाइस चेयरमैन राना मोहम्मद यामीन राजपूत तरफां दरगाह ग्राउंड उडेरुलाल में टेनिस बॉल नाइट क्रिकेट टूर्नामेंट लगाई वई, जंहिंमें पहिरीं राति 6 टीमुनि खेॾियो, जिते पहिरें राउंड मैच में ठोडा 11 ऐं टंडो आदम जी टीमुनि विच में खेॾियो वियो, जंहिंमें टंडो आदम 11 टॉस कटे पहिरीं बैटिंग करण जो फ़ैसिलो कयो। टंडो आदम 11 मुक़ररु 6 ओवरनि में बहितरीन बैटिंग सबबि 98 रन्सूं ठाहे मुख़ालिफ़ टीम खे 99 रन्सुनि जो टारगेट ॾिनो। टंडो आदम 11 जी बहितरीन बॉलिंग करे मुख़ालिफ़ टीम खे 12 रन्सुनि तां शिकस्त ॾेई मैच खटे वरितो, जीअं त राना मुज़म्मल राजपूत ऐं राना अदील राजपूत जिन मीडिया मैच जा इंतज़ाम संभालिया ऐं सैयद काका शाह जे कंपेयरिंग जा फ़राइज़ अंजाम ॾिना। इन मौक़े ते महिमान ख़ास सद्दाम चांडियो से ज़फ़र शाह ऐं सहाफ़ी नदीम शेख जिन शिरकत करे रांदीगरनि खे इनामात ॾिना। मज़ीद ख़बरनि ऐं तफ़सीलात लाइ विज़िट कयो असांजी वेबसाइट www.awamiNewsHD.com ऐं ॾिसंदा रहो अवामी न्यूज़ HD।